दोस्तों फ़हद कुरैशी खे केरु नथो सुञाणे पंहिंजे मज़ा ऐं हिकु अलॻि मुनफ़रिद अंदाज़ जे करे ही अवाम में ॾाढो मशहूरु आहे। अक्सर करे ही टिकटॉकरनि खे रोस्ट कंदो आहे ऐं उन मां बि कंहिं मख़सूस जेके आहिनि टिकटॉकर्स आहिनि उन्हनि खे हिन पॉइंट आउट कयो आहे। मां तव्हां सम्झी विया हूंदव त मां कंहिंजी ॻाल्हि पियो कयां, पर हुनजो नालो वठणु सही न आहे। अच्छा, हिन अॼु हिकु वीडियो ठाहियो आहे माशूक़ ते, जाम माशूक़ शहर ते। उहो वीडियो हिन जो गॾिजी करे ॿुधूं था ऐं फ़हद कुरैशी जाम माशूक़ जे बारे में छा थो फरमाए। सर वीडियो शुरू था। इहो कहिड़ो साहब बेसुरो सिंगर आहे, हिकिड़ो माशूक़ शहर घर जो तरियल। इहो ज़ाल जा एॾा जूता खाईंदो हूंदो, इन जी शिकिल हुन अहिड़ी थी, हजम अहिड़ी वरी सिंगर थियो थी। माना कोई बि घरां रुसी निकिरे तबला पेटी खणी त पाण खे नंढो कुमार सानू मासूम शिकिल केॾी आहे बड़वे ई। हा, ॼण बूथ ते कयूं बदिलंदसि माण्हू मुंहुं न आहे ॼण बूटा जदी लूसी, माना उहा ई लूसी, माना को कलाम में ज़ाइको कोन, बेसुरी शाइरी ॻाईंदी, हिनखे बीहारे गाॾी चाढ़ न बेग़रत ते मथां इस्लाम जो दुश्मन थी वियो, शिकिल में ई मुनकिर किथां आहियो न। पर तूं ठीकु आहे, तोखे ॿ टे ॼणा ख़बर यार, हिन माण्हूअ खे पंहिंजी बेइज़तीअ में मज़ो कीअं थो अचे, हिनखे दुनिया दलील थी करे। तुंहिंजो हिकिड़ो बेसुरो साउंड आहे, पोइ बि माना ख़ुशि केॾो आहे हिकिड़ो, माना बाटाई चौंपल वांगुरु, भली केॾो बि पाणीअ में विझ त पाइदार, उहो ई पाइदार हिकिड़ो। इहो तीते मिसल इंसान थी, हिनखे जॾहिं बि करंदो घरां चवंदा तीता कहिड़ा हाल अथई, तीतो शिकिल हिकिड़ी माना। अरे इहो तीतो शिकिल बि साउंड थो कढई, वॾी ॻाल्हि आहे यार। तूं वात थियो साइलेंसर अहिड़ो, वरी तूं बेसुरा साउंड कढी पाण खे हिकिड़ो सिंगर। इहो बि चई इंटरव्यू में, चई मूंखे लंडन में सिंधी कम्यूनिटीअ घुरायो आहे, चई हुते तूं पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कर। टोपीअ मां कबूतर कढे, उहो बि न निकिरे जाए, मुर्दो कबूतर कढी हिकिड़ा बड़वा जादूगर चई मूंखे सिंधी कम्यूनिटीअ खे मां नाज़ कराईंदुमि। चुतो आहियां तूं चए भला हिकिड़ो झूनो चुतो आहियां, 500 वठी ऐं जा आहियां टॉप क्लास हिकिड़ो बेग़ैरत शख़्स। मूंखे ॾिठे इहो न वणंदो अथई क़ुरान, जेके इहे मासूम ऐं कुमी मुंडी इंसान हूंदा आहिनि, इहे मूंखे न वणंदा अथई। वरी हाणे तूं माना हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि न, जेके मुंहं सां हलंदा आहिनि, गॾु आईनो ॾिसंदा आहिनि। हिन को सालनि वरियनि खां आईनो ॾिठो ई न आहे, बेग़ैरत मुंहं जे ख़िलाफ़ु पेशो खयो अथई ॻाइण जो। वॾी ॻाल्हि आहे न यार, जहिड़ी तुंहिंजी शिकिल आहे, तूं दलाली करे चकले ते वञी हेॾे होॾे, तुंहिंजो कहिड़ो कमु तूं इहो तबला पेटी खणी हिते बाजा थो वॼे। तुंहिंजे पीउ खे भला उहो यार कहिड़ी फिल्म आहे यार, नारंग वारी, हुनमें शाहरुख खान हूंदो अथई, इहो चाह तुंहिंजे पीउ खे भला कैंसर आहे, जंहिंजे इलाज लाइ तूं पैसा थो कर करे स्टेशन ते बीह कलाम थो चए, हिकिड़ा बेग़ैरत शर अलाए छा थियो आहे शर क़ौम खे। तमामु हिकिड़ी मुतबर क़ौम आहे शर, असांजा दोस्त आहिनि तमामु मुतबर यार। तव्हां मुंहिंजो शरनि खे हिकिड़ो ख़ासि पैगाम आहे, तव्हां उमिरि जा शौक़ीन हूंदो अजय आहे, तव्हांखे त ख़ुदा हिकिड़ो माना हिकिड़ो नेचुरल तोहफ़ो ॾिनो आहे हिन शैतान जी शिकिल में। तव्हां सऊदी अजायो, तव्हांजो हिन बेग़ैरत खे त बींडणी अॼु कयो, ॿ टे बींडणी खटाइण बाज़ार मां इहे डबियूं मिलंदियूं नंढियूं, इहे मस्जिद मां पाणी भरियो सम्झो ज़मज़म आहे, हुन शैतान बि नकुली त ज़मज़म बि नकुली न, नकुली अॼु करे वठो न हिकिड़ो तकड़ तकड़ में, हिन चूतीअ हिकिड़े खे मुक अहिड़ी शिकिल। वरी सिंधी टोपी पाए ॾाढी फुल रखण सां माण्हू मुतबर न थींदो आहे, उहो सुर को ज़ाइको बि हुजे। जीअं मां तोखे ज़लील थो कयां त मां कहिड़ो ज़ाइकेदार हिकिड़ो इंसानु आहियां, मां मसाले जा पुट कंहिं न कमाया हिकिड़ा बेग़ैरत एॾा भड़वा साउंड भेड़ा। आशिक़ जेको हिकिड़ो अॻु में ई दिलि जो टुटल आहे, उन भेट चयो त की तुंहिंजा इहे मनहूस साउंड ॿुधाए, माना जेको ज़िंदा आहे उहो कोमा में हली वञे, ऐं जेको कोमा में आहे उहो तूं भला आहियां क़ब्रिस्तान जो, माना आहियां फ़क़ीर ॿकीर जो, हुते मुर्दनि खे कलाम वलाम ॿुधाईंदो आहे। उहे तुंहिंजा माना उहे बि चवंदा हूंदई भेण असांखे अलाह जो अज़ाब क़बूल आहे, हिन मनहूस बेसुरे खे हिकिड़ो बसि करायो, बेसुरो शर। ज़िंदगीअ में न हरामीअ कॾहिं बि पंहिंजी पेस्ट इस्तेमालु न कई हूंदई, इहो ख़ाली पुछण वारी क़ौम थी। मिड़ई वात जी माना चिकनाहट दूरि कयूं, धपिर पेरे न वरायो, जहिड़ो बि तड़ो करे न उहे चवई मेरे जो मेरो। इहो तड़ो करणु वञी न, चई मां तड़ो करण थो वञा, ॿाहिरि निकिरंदी खल में का चमक न ईंदसि, छो त हे कुदरती लानती का चमक हिन चुतूअ खे न ईंदी, चमकीलो बेग़ैरत। बाक़ी इहे फोना ऐं बाजा, हाणे वरी इहो फोना ऐं घुंघरू गॾु करे मन भला तोखे हुन उमराणीअ जदो आया ॿुधाए त मूंखे हिन जो बाजो वराए ऐं साउंड कढिया अथई, एॾो मनहूस कीअं थी सघे। वरी हिकिड़ा हूंदा आहिनि न पंहिंजी मनहूस साहिब ते, चाचा मनहूस साहिब ते माण्हू शर्म कंदो आहे, यार इहा मुंहिंजी शर्मीली शइ आहे, वरी हुन ते फ़ख़ुरु थो कराई त मां हिकिड़ो फ़ख़ुरु थो कयां पंहिंजे मथां, त मां हिकिड़ो भलो ॻाइणो आहियां। फज़ीलत ॾिसो न माण्हुनि जी यार।
लूसीअ खे त बिल्कुलु शर्म न ईंदो आहे, पर हिन खे त शर्म अचणु घुरिजे न। इज़तदार टोपी थो पाए, निड़ ते असली भिरवा बि ढकिजी थी वञनिसि। छा थो सम्झे तूं? पर न हूंदो आहे हिकिड़ो माण्हूअ खे गैरत शर्म हूंदो आहे त यार हाणे मूंखे पब्लिक थुक लाणत थी करे त मां निकिरां ई कोन घरों, या इज़त ई रोज़ी करे बचा पालियां। ग़लति धंधे में घिरी वियो आहे यार। हाणे माना इहो मिसाल थी, लता मंगेशकर खे चओ त तूं फील्डिंग ऐं बॉलिंग कर, ऐं सचिन तेंदुलकर खे चयो त तूं गाना चओ, त माना मिसाल कीअं थियो? ऊंधो हिकिड़ो मिक्स चो तूं। टॉप क्लास लांती थी। वरी शर्म हूंदो आहे न माण्हूअ में, माना ॿुधंदो आहे त यार मूंखे दुनिया ज़लील थी करे त मां कुंडड़ी वठां। अॻे जा चुतूं आहे न जेके उहे जाईंदा त मुंडी हेठि कंदा, हाणे वरी गांठ मथे था कनि, चई असां हाणे त को मुड़ुसु माण्हू ई कोन्हे, तव्हां जहिड़ो लन झले ॾेखारियो। बेवकूफ़ सुरीलो लन झलियो अथई, अलाए छा ईअं बेसुरो थी वियो आहे, बेग़रद। दुनिया हिनखे ज़लील करण जे कढे चाचा, हिनखे दुनिया ज़लील करण जे कढे त माना हिनखे ज़लील क्यों काथे मिले। वरी उन्हनि माण्हू इन बेग़ैरत कूलर ॿुथीअ सां बि माण्हू फोटू था कढाइनि। वॾी ॻाल्हि आहे न यार, तव्हांजी पंहिंजी का इज़त कोन्हे जो तव्हां सॼी दुनिया में तव्हांखे इहो बेग़ैरत मिलियो आहे फोटू कढाइण लाइ। बसदार माण्हुनि जे सोच खे साम आहे यार। यार वीडियो त कुझु वॾो आहे, बसि